अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो। असां सां गॾु साथ मुंहिंजी न्यूज़ एंकर प्रिया। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। कानून ऐं इंसाफ़ बाबति गॾियल पार्लिमानी कमेटी जे इजलास में 27वीं आईनी तरमीम ते गौर। नई तरमीम तहत सदर खे ताहयात छूट जो मामलो बि गौर हेठि आयो। कमेटी चेयरमैन फारूक एच नाइक चयो आहे त सभिनी खे पंहिंजे राय ॾियण जो हक़ आहे। फ़ैसिलो अक्सरियत राय सां थींदो। कानून हारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त पार्लिमानी कमेटी 85% कम मुकमल करे वरितो आहे। MQM, ANP ऐं BAP जी तजवीज़ुनि ते बि अञा ॻाल्हाइणो आहे। उमेद आहे त अॼु कम मुकमल थी वेंदो। बलूचिस्तान जी सीटुनि में इज़ाफ़े ते ॻाल्हि ॿोल थियणु घुरिजे। वज़ीर आज़म 27वीं तरमीम में छूट वारी शिक वापसि वठण जी हिदायत करे छॾी। शहबाज़ शरीफ़ चयो आहे त उहा तरमीमी शिक काबीना खां मंज़ूर थियल मसूदे में शामिल न हुई। चूंडियल वज़ीर आज़म यकीनन कानून ऐं अवाम जी अदालत में जवाबदेह आहे। पंहिंजे बयान में वज़ीर आज़म वधीक चयो आहे त कुझु लीगी सेनेटरनि उहा शिक सेनेट जे मसूदे में शामिल कई। सेनेटरनि खे फौरी तौर ते उहा शिक वापसि वठण जी हिदायत करे छॾी आहे। मुखालिफ़ धुर पारां 27वीं आईनी तरमीम ख़िलाफ़ मुल्क गीर तहरीक हलाइण जो ऐलान। महमूद ख़ान अचकज़ई अलामा राजा नासिर अब्बास चयो आहे त एहतिजाजी तहरीक हलाइण खां सवाइ को रस्तो नाहे। इदारनि खे मफ़लूज कयो वियो आहे। दिफ़ा वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त आईनी तरमीम अंगारे या अरबा जे ॾींहुं क़ौमी असैम्बली में पेश कई वेंदी। इतिहादनि खे कुझु नुक़्तनि ते एतिराज़ थी सघे थो जिन ते ॻाल्हियूं थी सघनि थियूं। ख़्वाजा आसिफ़ वधीक चयो आहे त आईनी तरमीम सां सूबनि जे ख़ुदमुख़्तियारी मुतासिर न थींदी। 27वीं तरमीम क़ौमी असैम्बली मां अक्सरियत सां पास थियण जी उमेद आहे। पाकिस्तान ऐं तुर्किया पारां इलाइक़े ऐं आलमी मामलनि ते ताउन जारी रखण ते इतफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं तुर्क सदर तैयब एर्दोग़ान विच में बाकू में मुलाक़ात में फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं अज़रबैजान जो सदर बि मौजूदु हुआ। ॿ तरफ़नि लाॻापनि जो जाइज़ो वरितो वियो। अमन खे हथी वठाइण में गॾियल ख़्वाहिश जो इज़हार। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त पाक तुर्क दोस्ती पाइदार लाॻापनि जी अकासी आहे। मीरबुखास वेझो स्कूल वेंदे गुम थियल शागिर्दियाणी बेदर्दी सां क़तल। बोरीबंद लाश हथ झलोरी वासण। 10 वरियनि जी आमना कुंदाणी जो दुबका शाख मां लाश मिलियो। नियाणीअ जे वालिद गुलाम हैदर कुंडाणी चयो आहे त धीउ 5 ॾींहं अॻु स्कूल पढ़ण लाइ वई हुई। वापसि न अचण ते थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई। कंहिं सां का दुश्मनी नाहे। नियाणी खे क़तल करे ज़ुल्म कयो वियो आहे। कलोई वेझो नारी मुबैना तौरु फाहो खाई आपघात करे छॾियो। ॻोठ ख्वाजा अलाउद्दीन में 22 वरियनि जी कविता कोहली जो घर मां लाश मिलियो। वारसनि मूजिबि नारी घरूअण बढ़त तां ख़ुदकशी कई आहे। कंधरा वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल। 25 वरियनि जो नज़ीर अहमद बुरड़ो जो ज़मीन मां गोलियूं लॻल लाश मिलियो। दोस्त मथां क़तल जो इल्ज़ाम। पुलिस इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार जे पीउ खे गिरफ़्तार करे वरितो। नवावली मोमन में बदमनीअ ख़िलाफ़ SUP जे सॾ ते हड़ताल कई वई। शहर जा समूरा कारोबारी मर्कज़ बंदि रहिया। दुकानदारनि पारां हिमायत। अॻुवाणनि चयो आहे त शहर ऐं भरपासे में बदमनी वधी वई आहे। फुरथियल गाॾियूं ऐं ॿियो सामान वापसि कराए अमन बहाल करायो वञे। क़ौमी शाइर अलामा इक़बाल जो अॼु 128 जनम ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। लाहौर ऐं मज़ार इक़बाल ते गार्डन जी तब्दीलीअ वारी तक़रीब। नेवीअ जे दस्ते ज़िम्मेवारी संभाले वरितियूं। GOC लाहौर अलामा इक़बाल जी मज़ार ते हाज़िरी भरी। गार्डन पारां सलामी पेश। सदर आसिफ अली ज़रदारी पारां शाइर मशरिक़ खे जनम ॾिहाड़े ते लफ़्ज़नि जी भेटा पेश।